सल्लल्लाहु अलैहि या वो उन वली जो अल्लाह तबारक व तआला जल शानो अंदर जो अखियों खोले छदींदो उनके मानू जे दिलुन जे राज़न जी भी खबर पइजी वेंदी आ वाट विंदे के मुकाम ता लंघे त मुकाम वारे कब्र वारे के भी वली ॾिसी वठंदो को हीअं लंघी वञे पासो ॾेई त छा थो सोचींदो वञे वलीअ खे रब इहो बि ॼाणाईंदो मुंहिंजा मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह उन्हनि जा उस्ताद हुया मौलाना मोहम्मद इसहाक खुहारो तव्हां में हिते खैरपुर मेड़ जा माण्हू बि काफ़ी हूंदा मथों काछे जे वट में बचाबंद जे पासे में साईं जो ॻोठ आहे मौलाना मोहम्मद इसहाक खुहारो रहमतुल्लाह अलैह वॾो जय्यद आलिम बाबा साईं जन जो उस्ताद हिकड़े भेरे निकाह पढ़ण जे लाइ को माण्हू वठी वियुसि ओड़े पाड़े जो निकाह जे लाइ वठी वियो निकाह पढ़ी आयो खुदा जी कुदरत मौली साहब के खबर कोन पई हो को निकाह जे मथा निकाह भई निकाह ते निकाह बी धुर कोर्ट में हली वई जज वट हली वई वाणिन जो दौर हो अंग्रेजन जी हुकूमत अञा हली पे सो जज दादू जो सेशन कोर्ट में वाणियो हुजे जज उन्हें वाणी वट केस हलियो ऐं गाल तो हुई बराबर निकाह ते निकाह शायद होगा भी विया जज के मिड़ी शौक जो तो मौलवी के का सजा दिया मौली साहब के समझी वियो दे जज के छडींदो कोन हाणे वनी के अल्लाह वारे का दुआ घुराया ही मुश्किल टरंदी वलियन जे दुआ छो त इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द अन यरफा यदैहि मा फयुसरतुहुमा सिफरा जरिमल अल्लाह जो बानो दुआ जा हथ खणंदो आ रब फरमाईंदो आ मूं रब के हया अची वेंदो आ कीअं पंहिंजे बाने जा हथ खाली मोटाया हथड़ा खणंदो आ मां रब खाली न मोटाईंदो मौली साहब चयो त हाणे के अल्लाह वारे खां वञी का दुआ घुराया त ये मुश्किल टरे साईं उतो खैरपुर नाथन शाह मां खबर पियस त हैदराबाद में मस्त फकीर रहे थो पुराणन माण्हुनि खे ख़बर आहे फुटपाथनि ते वेठो हूंदो मस्त फकीर हूंदो बिल्कुल बिना कपड़नि जे मौली साहब उतो सही खबर ॿुधी त इहो मुस्तजाब दावा ता ज़बान मां जीअं लफ़्ज़ कढंदो ईअं थी पवंदो मौली साहब से उतो खैरपुर नाथन शाह मुंहिंजो आयो हैदराबाद पुछाईंदे पुछाईंदे ॾिठई त बराबर फकीर फुटपाथ ते वेठो आहे मर्द औरतूं फिरिया वेठा अथसि को ज़ोर थो ॾिए को दुआ जे लाइ थो चवे हे मुछूं वॾियूं हुजनिसि ऐं इहो जेको खाधई पीतई त मुछुनि खे लॻो पियो हुजेसि वार वॾा सवार त थियल न हुजे मौलवी माण्हू जेॾीमहिल इहो हाल ॾिठई चई मुंहिंजो पंथ ई अची हाणे हे दुआ घुरंदो त मुंहिंजो केस मथां थींदो पंथ ई अचाए ईअं दिलि में सोचे पियो दिल में पंहिंजे इहे गुमान अनुमान हलाए पियो त मस्त जेको हेठि गाटो कयूं वेठो हीअं ॾिसी चए थो मौलवी हेॾे मूंखे ज़ोर त ॾे भेण हिन खे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां मालूम थिए त अहले नज़र आहे अहले नज़र आहे जेको मुझे हाल कहे समझी वियो आहे हाणे जो चई त ज़ोर ॾे त वरी मौलवी साहब मौलवी आलिम मान हाणे गाड़ो वेठो आहे वेझो वञा ज़ोर ॾिया पराई उघड़ ॾिसण बि गुनाह पराई उघड़ ॾिसां त गुनाह थींदो दिल में सोचे पियो त वरी ॾिसी चई त हा निकाह ते निकाह पाइण सवाब आहे बाक़ी फ़कीर खे ज़ोर ॾियण गुनाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह आयो मौलवी साहब पासे सां वेठो साईं दुआ घुरो मुते बस मेहरबानी कयो कि हाणे उथी सेवण वञ मखदूम बसर थी न वठ उन कोई दुआ घुरा अरे साईं क़िबला ये न कर मेहरबानी कर दुआ घुर कि न मां उथी मस्तन सा खैचे बिन
समझो था मस्तन जे अॻियां पंहिंजी हुज्जत हील न हलाईंदा कयो छो त उन्हनि जी ज़बान कुन फयकून बणिजी वेंदी आहे जीअं लफ़्ज़ निकिरंदा आहिनि ईअं थी पवंदो साईं तो मौलवी साहब मजबूर थियो वरी वापस मोटियो वरी से सेवन शरीफ आयो उन वक्त में हिकड़ी रेल गाड़ी हलंदी हो दूहे वारी मशीन रेल गाड़ी ते चढ़ो लुडंदो थी भुख ॾाढी लगी दिल में पे सोचा यार जे कने न बुसरियूं हुजन त खाई वञा भुख एड़ी लगी जेरीमल चिंद पोतु सचे सेवन शरीफ में पुछा क्यों मखदूम बसरुद्दीन किथे आ जो इहो वञे गली में साईं वञे कि मां भी वञी पोतुस मुडे ॾिसी न मु हाल कयो न अहवाल न खबर न चार मुखे ॾिसी चई त हां पाण खां कम न थियस वरी तोखे बसरू ॾे मोकिलियो अथई पंहिंजे नाले कि तोखे वरी मूं ॾे मोकिलियो अथई पाण खां कम न थियस वे मुला वे पाण वियो घर ॾे थोड़ी देर गुज़री त मोटी आयो ॿ बुसरियूं हुजन मथो मखण जो चाणो पर रखियो हुजे खा चण बुसरी खादम मिठाण घट वणंदो आहे हिकड़ी खादम त ड्रो थी वियो ड्रो जो थी वियो त हथ कढियुम कि खा न सॼी वाट पियो चई चवंदो अची त ॿ बुसरियूं खाई वञा ॿ बुसरियूं खाई वञा खा न चई बुसरी खादम दुआ घुरद मुंहिंजो केस बता सुभान अल्लाह हिया दुआ न घुरी हथ न खई बुक न झली हिया हथ सां जी वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी थई अॻतेड़ो कम न कजां हथ छंडे वञ मौलवी मौलवी साहब मोटी आयो ॿे टे ॾींहं ते दादू जे सेशन जज वटि हाज़िरी थी जीअं सॾु थियो मौलवी साहब सिधो आयो कोर्ट में जेॾीमहिल पहुतो जज ॾिसी मौलवी साहब खे चिताए ॾिसी ऐं हीअं हथ छंडे चयो वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी थी अॻिते अहिड़ो कमु न कजां सुभान अल्लाह ओ जेके फ़क़ीर जा लफ़्ज़ निकिता न उहे साॻा लफ़्ज़ उन जज जे ज़बान मां सुभान अल्लाह निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी हो मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अन्या आहिनि भरियल थई पाण भाग्यन जा मता समझी सुञाइनि मिटाइनि मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा मिटाइनि मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे गाज़ी लिखण वारा अन्या आहिनि मता भाऊ ये भाई मरी विया मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिस खुदा वारा अन्या आहिनि अल्लाह जा वलिया क़यामत ताईं थींदा रहंदा लौल सालिहून लहलक तालिहून जे अल्लाह जा सालिह वलिय न हुजन त तालिह बदकार माण्हू हलाक ऐं बर्बाद थी वञनि अल्लाह जा वलिय हुया आहिनि क़यामत ताईं हूंदा वरी छा चवंदई अल्लाह वारा अॻे हुया करामतूं ॾेखारींदा हाणे किथे न अल्लाह वारा चवंदा आहिनि कोन अदा उहे मर्द विया मरी वञी मिटी में पिया वञी अल्लाह खे प्यारा थिया हाणे किथे न अल्लाह वारा न अल्लाह जा वली आहिनि पर फ़र्क़ु इहो आहे जो अॻे दौर इफ़शा जो हो हाणे दौर इख़फा जो आहे
अगे वली ज़ाहिर ज़ुहूर हुंदा करामत ॾेखारींदा हींअर वलियन ते इख्फा यानी पाण लिकाइनि था पर वली अॼु बि आहे हिकिड़ो वली मूं पाण अखियुनि सां ॾिठो ॿुधायां मस्जिद नबवी शरीफ में वेठा हुजूं रमजान शरीफ जो महीनो हुजो रमजान मुबारक जो महीनो मस्जिद नबवी शरीफ में वेठा हुजूं सो हिकिड़ो माण्हू हुजे ॾहर खींजो मुझे पासे में चे वेठो मुखे चीज़ कि बोला दुआ गुरु मुझे पुत्रा वीजा भी लगी पई दस कराची एयरपोर्ट ते वेठो आ रुगे सीट ओके नथी थी हण सुभाणे उन जी वीजा भी खत्म थी वी 8-10 ॾींहं 12 ॾींहं थी विया त कराची एयरपोर्ट ते वेठो आहे रुगे उनखे सीट नथी थिए पेशाब ॾिना अथई सभु शइ कई अथई पर सीट नथी थिए सुभाणे उनजी वीजा ख़त्म थींदी का दुआ घुर मुंहिंजे पासे में सोमालिया जो हिकिड़ो अल्लाह जो वली वेठो हुयो सोमालिया हबशी नस्ल जो कारे रंग जो मुझे पासे में वेठो हुयो जिनमल हिन पे मुखे चयो ऐं परेशान हाल हुन पे अर्ज़ गुज़ारिया त उन वली सगोरे अरब हुयो मुखो पुछे ऐ शकूल यो छा थो चवे यो माण्हू छा थो चवे मूं चयो माल ही चवे दो दिन जो पुट कराची एयरपोर्ट ते वेठो आहे जी टिकट नथी थिए जो मदीने शरीफ अचे ही परेशान आहे पंहिंजे बचे जे न दुआ घुरी न कुछ पंजो हथ खई खिली ऐं मुस्कुराए खिली चई त चईस सुभाणे फजर जी नमाज़ तुंहिंजो पुट तोसां गॾु पढ़ंदो चईस फजर जी नमाज़ तुंहिंजो पुट तोसां गॾु पढ़ंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿिए ॾींहं ते उहो माण्हू मिलियो उहो पुट बि गॾु हुजे मुखे चईसी बराबर मुझे पुट फजर नमाज मूंसां गॾु अचे पढ़ी जे उते एयरपोर्ट कराची ते या त केर हिन मिस्किन खे पुछे न पियो पो वॾा ऑफिसर जेके सिविल एविएशन जा इनजे पोयूं पुछाईंदा त फलाणो माण्हू किथे आ फलाणो किथे आ जे वठी सीट कराए जहाज में अंदर विहारे जे बाबा वञ मदीने ते हां अल्लाह जे वलियन जी ज़बान खुदा जे दोस्तन जा लफ्ज खुदा जे वलियन जा लफ्ज छो तो उनन जो ज़बानू खुदाई ज़बानू बणजी वेंदियूं हिन जेके चवंदा आहिन रब उनन जे ज़बानन खे रद्द न कंदो आ चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मुस्नद अहमद बिन हंबल में हदीसा ऐं तबरानी शरीफ में भी यह हदीसा तो मुझे आका फरमायो जडे तव्हां मझा को मानू जंग में हुजे रस्तो भुलजी वने वाट भुलजी वने या सवारी गुम थी वनेस पो छा करे चवे अईनूनी या इबाद अल्लाह बानो मुझी मदद कयो ए अल्लाह जा बानो मुझी मदद कयो ए अल्लाह जा बानो मुझी मदद कयो ये सदींदो तपो अल्लाह जो को न को बानो अची विंदो उनके सवारी रस्तो मिली विंदो इन हदीस जो शरह कंदे हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि तो लिखे त केतरन मानुन इने शे के आजमायो आ जंग में बर में रास्ता भुलजी विया अईनूनी या इबादल्लाह चई सॾु कयो न अल्लाह जो को न को वली उनन जी मदद जे ला अची वियो उनन जी मुश्किल आसान थी ऐं सोना हबीब फरमाइन था त अल्लाह ताला कुछ पंजा पाना एड़ा खलकींदो आ काबिल तवज्जो गाल होश सां ॿुधो ध्यान सां ॿुधो साईं फरमाइनि था अल्लाह ताला पंहिंजा कुझु पाना अहिड़ा पैदा कंदो आहे जेकी पैदाई माण्हुनि जे हाजत रवाई जे लाइ कंदो आहे
उन जो कम ही हो पैदा ही इन जे लाइ कयो अथई जो माण्हू मुश्किलुनि में उन्हनि ॾे रुजू कंदा आहिनि मुश्किलुनि में उनखे सॾींदा आहिनि उहो उन्हनि खे सच में मदद कंदो आहे उन्हनि जी ड्यूटी आहे सुभान अल्लाह पोइ इहा ड्यूटी हर कंहिं वटि त न हूंदी आहे न ये अल्लाह जा चूंडियल पसंद कयल बाना हूंदा आहिनि उहे चूंडियल जन के हवाई जुन्नास माण्हुनि जे ज़रूरतुनि जे पूराए जे लाइ रब मुक़रर कंदो आहे उन्हनि खे अल्लाह जो वली सॾिबो आहे उन्हनि खे छा सॾिबो आहे अल्लाह जो वली सॾिबो आहे सुभान अल्लाह पोइ उन्हनि वलियनि सां जन मुहब्बत रखी क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि वलियनि सां गॾु जन्नत में वेंदा सुनन अबू दाऊद में हदीस आ हबीबन करीमन फरमाया था अल मरउ मा मन अहब क़यामत जे ॾिहाड़े में हर को उन्हे सां माण्हू गॾु हूंदो जंहिंजी जंहिंसां मुहब्बत हूंदी हिकिड़े चोर सां मुहब्बत रखी वो क़यामत जे ॾिहाड़े चोर सां गॾु हूंदो के धाड़ेल सां मुहब्बत रखी क़यामत जे ॾिहाड़े धाड़ेल सां गॾु हूंदो हिकिड़ो वरी कुकुड़ कच्छ में हिकड़ा वरी कुत्ता पालियूं था वतन कुत्ता कार में कुत्तो खयूं वतन समझो था ॻाल्हि खे कराची में हिकिड़े ॾींहुं ॾिठुमि पराठो गाॾी में पोयों कुत्तो वेठो मुंहिंजो भेण गाॾी जो ई खानो ख़राब करे छॾियो वरी हिकिड़ो वो कुत्तनि जो शौक़ीन उन कुत्ते खे भाकुर पाए पंहिंजे बाबा बाबा हाणे जन के जे कुत्ते जा पुट त चिड़ी वञे कावड़जी पवे तो मूंखे गार थो ॾी हाणे कुत्ते खे भाकुर पायूं चइबो बाबा बाबा अल्लाह जल हिदायत मत माण्हुनि जी मारजी वई आहे साईं फरमाइनि था जेको कुत्तो शौकिया पाले थो बराड़ी में खड़ जी चौकीदारी जे लाइ धारे बिल्कुल जायज है चौकीदारी जे लाइ धारे बिल्कुल जायज है शौकिया तरह पाले न चौकीदारी जो आ न माल जी हिफाजत जे लाइ न पोख जी हिफाजत जे लाइ शौकिया पाले थो त रोज़ानो उन जे अमलनि मां हिकिड़ो कीरात नेकिन जो घटबो साहबन जो या रसूल अल्लाह कीरात चाहे पण फरमाइंदे हिकिड़ो कीरात उद जबल जेॾो रोज़ानो उद जबल जेतिरियूं नेकियूं उन जूं घटि बियूं जेको कुत्तो पाले थो हिकिड़ा कुत्तनि जा शौक़ीन हिकिड़ा वरी कुकड़ फुकारा हणंदा वठंदा कुकड़ हां ॿिया वरी साईं ताश जे पतनि जा शौक़ीन सॼी रात वेठा ते इहो खयूं पता वठो वठो ओ मुझा प्यारी प्यारा पंजी जिंदगी के बर्बाद न कयो ये गिफलत ऐं जहालत जा कम छडियो जेकरे रब तवा के वक्त दिनो आ त वे अल्लाह जो जिक्र करो सोने नबी ते सलात वेही पढ़ो के घड़ियों मस्जिद में वनी वे हो के अल्लाह वारन जी सोबत में वनी वे हो त अजर ही सवाब मिले हां हलाल पैसे के हराम में खर्च न कयो मुझा दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े में के माण्हू जा पैर पंहिंजी जाइ तां न चुरंदा जेसीं पंजनि शयुनि जो जवाब न ॾिए पंजनि शयुनि जो पुछाणो थींदो अन उम्रही फीमा अफना उम्र केड़न कमन में गुजारी अन शबाबी फीमा अबला ॿियो सवाल थींदो त जवानी केड़न कमन में गुजारी वअन मालिही मिन ऐन इक्तसबहू माल जे बारे में रब पुछा कंदो त किथों कमाई किथों कमाई टियों चौथों ॾींहुं कराची आसीं हिकिड़ो पियो चईं दुआ घुरो त मुंहिंजो बांड खुले इहो बांड चाहे चई इहो बांड सही रखियो अथऊं जे खुलियो त उन ते 3 लाख इनाम वरी से हेडे हेते वरी स्कूटरन जो स्कीमू पर्ची स्कीम पर्ची वठो मिसाल पंजो 100 रुपए जी 200 रुपए जी पोजे खुली त वाशिंग मशीन सही मुजा स्कूटर टीवी समझो था ना मुजा दोस्तों ये सब जुआ जा किस्म हैं जुआ जा क्या जुआ
समझो था जुआ है स्कूटरन जो पर्चियूं था 1500 रुपया जमा करायो पो उन्हें में जे खुली वही पर्ची त ताके स्कूटर 50,000 60,000 जो मुफ्त याद रखो यो जुआ जो किस्म शरीयत में जायज ना है ये पैसा जेकी बांडन जे या स्कीमुन ते या आकड़ा पर्ची जा मुजा दोस्तों ये शरम जायज ना है ये व्याज में जुआ में दाखिल है जुआ का ए व्याज का अल्लाह ताला मना फरमाए छी मुझा दोस्तों तो क़यामत जे दिहाड़े में पाई पाई जो पुछाणो थींदो मिन ऐन इक्तसबहु व फीमा अनफक्तहु किथा कमाई किथे खर्च कई पाई पाई जो रब पुछाणो कंदो त किथे खर्च कई हाने सिगरेटन में घणा पैसा दो साड़ी रोजानो 5 रुपए जा सिगरेट को पिए हिसाब लगा तो महीने जा घणा थिया साल जा घणा थिया वरी 5 साल 10 साल पिए तो गाल वनी लखन में थी पहुंचे अब आहे या गलत हो जो हां इतना पैसा हलाल जा जो साड़े चढ़ी हराम में रब पुछंदो या कोन पुछंदो हां हिकड़न के वरी गुटके जो शौक गुटको साह जो खुटको मेन पुड़ी वणो मुड़ी समझो था बीड़ी सूरन जी सीढ़ी बाकी सिगरेट वाला तो सुभान अल्लाह सिगरेट पीण वाला मुझो छातो बिगाड़ी सिगरेट पीण वाला बेजो छातो बिगाड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी चेहरो चंद्र जेड़ो बारी बनायो तुझो चेहरो चंद्र जेड़ो बारी बनायो तुझो तूहे अंदर छो उनके कारो करे तो काढ़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी सिगरेट पीअण वारा जेके आदत हो जे न सिगरेट जी चरस जी चिल्म जी हुक्के जी गुटके जी मेन पुड़ी जी 2100 जी फोटा खणी चो मुफ्त में पढ़ी लींदो सा इंशाल्लाह चले वींदो समझो था वरी चंदो साईं छड्या त सही दिल में ॾाढो थी चवे पर छटे नथो सघां छा चया तू खणिया दस्तावेज मां लिखी तो जे सिगरेट मोए ना सिगरेट छडण सां जे तू मरी रे त तुझो खून बहा मां भरे दी असल कोन मरन बटे डी शैतान नफ्स घुमरियूं ॾींदी त हाणे हीअं सोचे मगल तो चक्कर अचे कुछ कोन थींदी छटी आ बुरी आदत ओ मुंजा दा पैसा बि साड़ी अल्लाह बि नाराज अल्लाह जो हबीब बि नाराज ऐं मलाइकन के बि ईज़ा तो पहुचे इने तमाक जी बदबू सां अल्लाह जा फरिश्ता जेके तो सां गड्डा आहिनि किरामन कातिबीन उन्हनि के ईज़ा पहुचे तो मुंजा प्री प्यारा पर वॾी ॻाल्हि इहा डॉक्टरन जी जदीद जेका तहकीक आई तो सिगरेट जो तमाक सड़े तो उनमें निकोटीन जो जहर निकले तो निकोटीन जहर मुझा दोस्तों जेको हिकड़ो हिय सूटो हणे न कश हणे हिकड़ो त उने कश वारी 6 मीटर चौधारी उने जो जहर पकड़जे तो 6 मीटर ताईं ऐं उने जहर सां जेकी भी मानू वेठल हन उन्हन के फिफुणन जी कैंसर जो खतरो आ पान के त खतरो आ पर उन्हन बेन के खुसूसन जेके नंढड़ा बारड़ा मासूम बार थन प्याक बार उहे जेकने पासे में सुतल हुजन ऐं उते सिगरेट जो कश हणजे त उन्हन जे फिफुणन ऐं दिल ते एड़ी बीमारियुन जा खतरनाक असर थियन था जो पो सारी उम्र उहे बचड़ा लोड़ींदा रहन ओ मुजादा ओ मुजा पिरी प्यारा कुछ सियाणो थी इने मासूम बच्चन तुजो डोह केड़ो कयो आ जो उनन के तू बीमार तो बनाई उनन मासूमन उनन जी जिंदगी सा तो खेडी उनन गरीबन मिस्कीनन तुजो डोह केड़ो कयो आ जो उनन मिस्कीनन के मुफ्त में तू मरीज ऐं बीमार तो बनाई ओ मुझा प्री प्यारा ये बुरियों आदतों छड़ सिगरेट नोशी छड़ बुरी सोबत छड़ ये सब शयूं अचन जो बुरी सोबत में जा सिगरेट पिए चोरी जोरी जिना शराब हुक्को चिल्म ये सब संगत से खारींदी आ बुरी सोबत का भज ऐं सालिहन जी अल्लाह वारन जी संगत में वे त तू अल्लाह वारो बन
संगत जो असर थी दो ना सिंधी में पाक ओडींदा कारो बधु कमरे जा रंग न मटाइंदो त आदतूं जरूर मटाइंदो हां मुजा दोस्तों जेड़ी संगत में वेठा आयूं वो रंग चढ़ियो आ वो हाल वो अवाल वो अफाल बणिया है हाने मुजा परी प्यारा ये बुरियों सोबतूं छड अल्लाह वारन जी सोबत में वे सालिहन जी संगत में वे जिक्र वारन जी महफिल में वे जे महफिल में वेहण सा तुजी दिल मुस्तफा जे इश्क जो मरकज कर चौ सल्लल्लाहु अलैहि या खुदावार ने जी महफिल में वहीद सुयार कबारी खुदावार ने जी महफिल में वहीद सुयार कबारी कसम रब जो छदे वींदई गुनाहन वारी बीमारी कटल जे कलब थई कारो वनी वठ को अल्लाह वारो ओ कटल जे कलब थई कारो वनी वठ को अल्लाह वारो कंदुई दिलड़िया जो ओजारो वनी सुयार कबारी कसम रब जो छदे वींदई गुनाहन वारी बीमारी ओ मुजादा जेकरे चई त तुझे गुनाहन जो बीमारियों लहन त वञो अल्लाह वारन जी सोबत में जे चई तुझा कर्ज लहन मर्ज लहन दर्द लहन जे चई त दुनिया में इज्जत वारी जिंदगी मिले जे चई त कुशादो रिज़्क मिले वञो अल्लाह वारन जी दुआ वञी वठ जो अल्लाह वारन जी दुआ सा कुटल बेड़ी तरंदी आ वाग मदीने दे मरंदी आ सुभान अल्लाह हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियालो शरीफ वारा सुभान अल्लाह मथो कूड़ाईंदा हुया के उज़र जे करे हजाम जे दुकान ते वेठा न बा मुझो मथो कूड़ हजाम उस्तरो पियो घुमाए मथो पियो कूड़े ओ चुको बुजुर्ग जे मथे ते गरम गरम पानी जा फुड़ा किरिया हिय जो दिसे त हजाम जे अखन मा गोड़ा बहन पियो हजाम रोए पियो बुजुर्ग फरमाया पुत्र छो थो रोई जेसी मुखे छडियो रोण दियो तवा मथो कूड़ाए हल्या वञो साईं फरमाइन था कसम थई बुधाए छो थो रोई हाने मथो तेसी कूड़न न दींदो माए बुधाए तुझे रोण जो सबब केड़ो चे तो साईं मुखे छडियो जो मुझे रोण जो दिहाड़ो मुखे मुझे हाल ते छडियो तवा मथो कूड़ायूं हल्या वञो साईं फरमायो त मां इए मथो न कूड़ाईंदुस जैसी रोंदड़ के न खिलाया गाल छाए जैसे हींअर जेका जंज लंघी घिटीअ मंझो तव्हां ॾिठी हींअर जेका बारात जंज गुज़री आहे फरमाई हा ॾिठमि जैसे अॼु जेका इहो घोट परणजण थो वञे इहा छोकिरी मुंहिंजे पुट जे नाले थियल हुई मुझो पुट साल थी विया गुम थी वियो ॻोल्हियोसीं तलाश कयोसीं पुट हथ न आयो पोइ उन छोकरी जो पीउ आयो चइबा तुंहिंजो पुट आहे त चे वठे भला जे नाहे त मोकल ॾे मुंहिंजी न्याणी जी उमिरि थी वञे मां पंहिंजी न्याणी खे को ॿियो किथे रिश्तो कयां मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा आणे चयो मदा मां तोखे रोके बि नथो सघां मजबूर आहियां मुंहिंजो बच्चो मुझे जिगर जो टुकड़ो गुम थी वियो आहे पोइ मूं इजाज़त ॾिनीमांसि पोइ मूंसां वाइदो कयईं त ओ हजाम तोसां वाइदो आहे जे शादी वारी रात तुंहिंजो पुट अची वियो त हीअ कुंवार उन जी हूंदी हाने अॼु उहा मुंहिंजी बणजण वारी नूंहं अॼु को ॿियो बणजण आयो आहे तॾहिं मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया आहिनि पंहिंजो बच्चो यादि अची वियो आहे हाउ जे